अफगान धरती तां दहशतगर्दी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जो ऐलान। संदसि चवण त अफगान तालिबान भारतीय सरपरस्ती में भारतीय फितने ऐं दहशतगर्दनि जी हिमायत करे रहिया आहिनि। पाकिस्तान अफगानिस्तान सां लाॻापा बहितर बणाइण जी भरपूर कोशिश कई। तालिबान दहशतगर्द टोलनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां खेनि सहूलियत फराहम कई। पाकिस्तान अफगानिस्तान समेत पाड़ेसरी मुल्कनि सां अमन क़ाइमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान ख़ासि करे केपी खे दहशतगर्दनि ऐं संदनि मददगारनि खां पाक कयो वेंदो। आर्मी चीफ मार्शल आसिम मुनीर तरफ़ां पेशावर जो दौरो, क़बीलाई अॻुवाणनि सां मुलाक़ात। पाकिस्तान ऐं अफगान तालिबान में हिकु दफ़ो ॿीहर ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। पाकिस्तान मेज़बाननि जी दरख़्वास्त ते अफगान तालिबान सां ॿीहर ॻाल्हियूं करण ते राज़पोस ज़ाहिर करे छॾियो। तुर्की ऐं क़तर जी टियाकड़ी खां पोइ पाकिस्तानी वफ़द ॾे वापसी जो फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। अफगान धरती पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दी लाइ इस्तेमाल न थियण जो मुतालबो बरक़रार। अफगानिस्तान में दहशतगर्दनि जी मुदाख़लत जी कोशिश नाकाम। बाजोड़ में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में ख़ारजी कमांडर अमजद समेत 4 दहशतगर्द मारिजी विया। सरहद ते दहशतगर्दनि पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि में दहशतगर्द कमांडर अमजद भी शामिल आहे। मुल्की सरहदुनि ऐं सिक्योरिटी जो हर क़ीमत ते दिफ़ा कयो वेंदो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त भारत अफगान धरती तां पाकिस्तान ख़िलाफ़ जंग करे रहियो आहे। तालिबान भारत जी प्रॉक्सी बणियल आहिनि। नई दिल्ली ऐं अफगान तालिबान विच में लाॻापनि जा सबूत आहिनि। हिकु अफगान वज़ीर जी भारत में मौजूदगी दौरान अफगान तालिबान पाकिस्तान ते हमलो कयो। पाकिस्तान भारत खे जंग शिकस्त ॾेई 7 जहाज़ तबाह कया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप भारत जा जहाज़ तबाह थियण जो ज़िक्र करे चुको आहे। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवार उल हक ख़िलाफ़ बेतमादी रिथ नवंबर के पहिरें हफ़्ते ताईं मुलतवी। पीपी जी मरकज़ी क़यादत जो अहम इजलास अॼु थींदो। आज़ाद कश्मीर की पार्लियामानी पार्टी भी शिरकत कंदी। सूबाई गृह वज़ीर ज़िया हसन लंजार चयो आहे त कारबिरनि जे घर मां धाड़ो शर्म जोगी ॻाल्हि आहे। पीपीएमएल जे घर मां धाड़े जे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। अगवा जा वाक़िया घटि थी विया आहिनि। मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे। सियासी भाईचारो हुअणु घुरिजे पर ॾोहारनि खे बख़्श न कयो वेंदो। नौशेर फिरोज़ जे माण्हुनि खे ख़बर आहे न मुख़ालिफ़नि इक़्तिदार दौरान ग़रीब माण्हुनि सां कहिड़ो रवैयो अख्तियार कयो। घर वज़ीर ज़िया हसन लंजार पारां एनपीपी सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे पीपीएमएल ने ज़ुल्फ़िकार ॿियनि जे घर मां पंजाबी उर्दू ॻाल्हाईंदड़नि धारियुनि हथियारबंदनि धाड़ो हयो। जांच कई वञे त धाड़े में आख़िर कहिड़ी मख़लूक़ मुलविस आहे। सिंध में एमएनए हुजे या को सरदार महफ़ूज़ न आहे। कुझु बि नथो थी सघे। कणिक जो इमदादी अघु मुक़ररु न थियण जो फ़ाइदो वापारियुनि ऐं मिडिल मैन खे पहुतो आहे। कराची शहर ते कंहिं हिकु कम्यूनिटी न पर सभिनी जो हक़ आहे। लाड़काणे जी अदालत तरफ़ां एनपीपी सरबराह गुलाम मुर्तज़ा जतोई केस में जांच ऑफिसर जो सुञाणप कार्ड ब्लॉक करण ऐं पघार बंदि करण जो हुकुम। डोकरी ऐं बाड़ थाणनि ते दाख़िल केसनि में जांच ऑफिसर पेश न थियण ते अदालत तरफ़ां कावड़ जो इज़हार ॿुधणी 15 नवंबर ताईं मुलतवी। कराची में ई टिकटिंग ज़रिए 3 ॾींहनि दौरान 6.5 करोड़ खां वधीक जा 13,000 चालान। आईजी सिंध गुलाम नबी मेमन रिपोर्ट वरी वज़ीर मुराद अली शाह खे पेश करे छॾी। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त महज़ब शहरी हमेशह कानून ते अमल कंदा आहिनि। पंहिंजी हिफ़ाज़त लाइ कानून ते अमल कयो वञे। पुलिस जो ई टिकटिंग सिस्टम काराइतो साबित थी रहियो आहे। को बि कानून खां मथे न आहे। एसएसपी लाड़काणे फैसल चौधरी के हटाइण ऐं एफआईए खे जांच जो हुकुम। सिंध हाई कोर्ट लाड़काणे सर्किट बेंच तरफ़ां ख़ैरपुर वासी इम्तियाज़ ते मथां केस दाख़िल करण जी जांच जी हिदायत। अदालत फ़ैसिले खां पोइ डीएसपीज़ ऐं एसएचओज़ डीआईजीज़ मोकल जी दरख़्वास्त ॾेई छॾी। ज़िले जा समूरा थाणा ख़ाली। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में ॿी T20 मैच अॼु खेॾी वेंदी। ॾखण अफ्रीका खे 3 मैचनि जी सीरीज़ में ॿुड़ी जी भेट में 1 जी सरसी।